अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको तकरार ड्रामे में असद कुरैशी जे बारे में काफ़ी दोस्त मूंखे मैसेज करे रहिया आहिनि असद कुरैशी जो फ़ोन नंबर ॾे। अॼु असद कुरैशी जे फ़ोन नंबर जे बारे में तव्हां सां तफ़सील शेयर कंदुसि ऐं तव्हांखे इहो ई ॿुधाईंदुसि त असद कुरैशी जो फ़ोन नंबर तव्हांखे ॾियां थो या न, ऐं तव्हां इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो जीअं का अपडेट मिस न थी सघे तव्हां खां। दोस्तों, मुंहिंजो हिकु नंढड़ो अर्ज़ु आहे, शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों, मां काफ़ी अदाकारनि जा नंबर ॾेई चुको आहियां तव्हांखे इन यूट्यूब चैनल ते, तव्हां नोट बि कया हूंदा नंबर। अॼु टियों चौथों ॾींहं खां वठी काफ़ी दोस्तनि जी इहो ई वठा मैसेज मूं ॾे कमेंट करे रहिया आहिनि त बाबा असांखे असद कुरैशी जो फ़ोन नंबर ॾिनो वञे। मां उन्हनि दोस्तनि खे मुखातिब थी चवां थो, दोस्तो तव्हांजे करे मां राति ॾींहुं हिकु करे छॾी आहे ऐं कोशिशि में आहियां त ओरिजिनल पको सचो नंबर मिले जेको असद कुरैशी जो डायरेक्ट नंबर हुजे। इन में ई लॻो पियो आहियां। बहरहाल अञा ताईं नंबर जेको आहे असली नथो मिले, लेकिन जीअं ई मूंखे असली नंबर असद कुरैशी जो मूं वटि पुॻो, सम्झी वञो तव्हां वटि पुॼी वियो, उन टाइम ई वीडियो मां अपलोड करे तव्हांखे असद कुरैशी जो नंबर तव्हां वटि मोकिले छॾींदुसि ऐं तव्हां वटि पुॼी वेंदो। इन शइ जे करे तव्हांखे हीअ अपडेट ॾियण लाइ आयो हुउसि त वठा लॻी विया रुॻो कमेंट जी मूं ॾे। उन्हनि दोस्तनि लाइ हीअ वीडियो आहे, अगरि उहे दोस्त वीडियो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहिनि त कुझु इंतज़ारु करनि, जेका बि वीडियो अपडेट ईंदी रहे उन खे प्ले कंदा रहनि। जीअं मूं वटि नंबर आयो कंहिं न कंहिं वीडियो में मां ॾेई छॾींदुसि, मतां तव्हांखां का अपडेट मिस थी वञे। दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।